नाज़रीन, दादू जे छंडण मोरी वट पानी में लाथ न थी। पानी में मुसलसल चाढ़ सबब दादू के ख़तरो बरक़रार है। उन हवाले से वीडियो लिंक ते दादू खां SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो मौजूद है। अकील, छा सूरत हाल है? हाँ जी बिल्कुल, इन वक्त असीं दादू जी छंडण मोरी वटि मौजूद आहियूं, जिथे पानी की लाथ त न थी आहे, पर हिते मौजूद माण्हुनि जो इहो चवणु आहे त पानी में मुसलसल चाढ़ थिए पई। अगरि जे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त पुठिए पासे खां पाक फौज ॿेड़ियूं जेके आहिनि उहे खणी आया आहिनि माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ। ऐं रेस्क्यू जो अमल जेको आहे उहो बि हिन वक्त ताईं उहो जारी आहे। ऐं ॿुधण में इहो पियो अचे त ज़िले इंतिज़ामिया जेका आहे दादू खे इहो ॿुधायो आहे त छंडण मोरी वटि जेका आहे उहा पाणी में लाथ थी आहे, पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त पाणी में लाथ त न थी आहे, पर हितां मौजूद माण्हुनि जो इहो चवणु आहे त पाणी में चाढ़ मुसलसल थिए पई। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त दादू जी जेका छंडण मोरी आहे उन खां दादू तरफ़ ॿ टे रिड़ियूं लॻियूं हुयूं, जेके ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण कयो, रिड़ियूं बंदि कयूं। सरकारी मिशनरी जेका आहे हिन वक्त ताईं हिते नज़र न पई अचे। जी।